पता लगा पे हो ना बाबा दुआ लगी पिया मेरे खेरा खेर वरी खेड़ हुआ झाड़े लंजो आ जा रहा चाचा अखबार वारा भी कमाल था कल रईस नादिर खान जेड़े दुहारी आई पाथाईदार लाए थे लिखन ही कोन था पुटराज थी गलाए कंजन के भी कन्या आने भाऊ जहाज गोठ जे चंगे मुसन ला ये न चबो समझी गोठ जा चंगा मुर्स ये हुंदा जी नादिर खान आई उन जो हरामी पुट रोज रात जो लायक चांडी सा महफिलूं था मचाएं बाबा खबर बुधी थई हाँ उठी अथम तब पुलिस रईस नादिर खान जे पुट सां विढ़ण जे ॾोह में एजाज खे गिरफ्तार करे वई आहे। बाबा छा असां सॼी ज़िंदगी ईअं अबोझ बणिजी रहंदासीं? असांजी को बि अज़ल खां इन्हनि पगदारनि जे पेरनि जी दस रही आहे पुट, पर एजाज खे शायदि इन ॻाल्हि जी सुध कान हुई, तॾहिं त दिलावर सां पांध अटकायई न धीअ। बाबा मां त एजाज खे झलींदी हुयसि। तूं त एजाज जी सोट बि आहीं त मंग बि तुंहिंजी दिलि सां त न झलियो, पर मूं चाचे जो त चवण मञे। हा असां मां कॉलेज जो पढ़ियलु आहे न, मथे में इल्म जो चिन्ह अथसि, तॾहिं त मूं आंगराण पढ़ियल वॾेरे जे पुट सां बांध अटकायो अथई ऐं वञी काठ में पियो। जी 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 मूंखे ख़बर आहे त नादिर खान अंदरूनी तरह लाइक़ जी मदद करे थो, पर कानून बग़ैर कंहिं सबूत जे कंहिंखे गिरफ़्तार नथो करे सघे। जी ठीकु, ओके, खुदा हाफ़िज़। कहिड़े ॾोह में आयो आहीं? रईस नादिर खान ऐं उन जे पुट दिलावर जे कुधल कर्तुनि ख़िलाफ़ आवाज़ उठाइण जे ॾोह में ॿधिजी आयो आहियां। तोसां इंसाफ़ थींदो, छो जो मुंहिंजे हूंदे को बेॾोही कंहिं ॾाढे जे चवण ते गुनहगार न थींदो। इहो तोसां सुखुन आहे। हली वे। असांजी दहशत हिन जा साह सुकाए छॾिया आहिनि, पर तुंहिंजे मन जी मुराद कॾहिं बि पूरी न थींदी। त पोइ पंहिंजे दिलि मां इहा हसरत कढी छॾ त तूं मुंहिंजे दुश्मन सां लाऊं लहंदीअ। हे पुजई ॻोठ जा चङा मुड़स, पंहिंजे पला जे एवज़ तूं मुंहिंजी इज़त थो विञाई।
शल तुंहिंजी बि का भेड़ हुजे हा ऐं उन सां बि ईअं थिए हा जीअं अॼु तो ॻोठ जे साम्हूं मूंखे बेइज़त कयो आहे। तूं इज़तदार बेइज़त आहीं। छॾ हथ मुंहिंजो। न्याणीअ जी लज पेरनि में ॾिसी तव्हांजी गैरत नथी जागे। तव्हां एॾा गोभ बणिजी चुका आहियो। तव्हांजा ज़मीर सुतल आहिनि। तॾहिं हिननि ज़ालिमनि जी लतुनि में लताड़जो था। तव्हां न्याणियुनि वारा आहियो। उन्हनि जी लज जे मुहाबे अॼु न वहशी इंसान खां मूं मजबूर थी लज बचायो। आहे को तव्हां में गैरती? आहे कोई आहे? गैरत, इज्जत, लज्ज, भड़कजो थई। हवारो ॿुधायो, मुंहिंजे सुवाल जो जवाब ॾियो। ॿुधायो छो कोई मुंहिंजी मज़लूम ॼाणी।